मटियारी प्रेस क्लब अॻियां हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि पारां शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं उन्हनि जे सहूलतकारनि जी गिरफ़्तारी लाइ अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सहाफ़िन सिविल सोसाइटी जे अॻवाननि हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट मटियारी जे सीनियर नायब सदर ज़ुल्फ़कार मेमण, नायब सदर वकील मेमण, बाबू खासकेली, सुहेल अहमद भयो, नोमान खासकेली, अली फैज़ान खासकेली, ज़मीर खासकेली, बाबर सरफराज तुर्क, तारिक मेमण, जस्कम अगवान, शर्जील सालारियो, सैयद इनारुद्दीन शाह, हाजी खान कलोड़ो, अब्दुल गफूर मल्ला, फरहान शेख, नबी बख्श जखरेजो, नवीद खासकेली, सीताराम फयाज मेमण, जवाद मल्ला, शरीफ विघ्यो, शबीर मल्ला, असद मेमण, अब्दुल अज़ीज़ मेमण, ज़मीर हुसैन खासकेली, सुमरा इतिहाद जे लखा ॾिनो सुमरो, जस्कम अगवान, मज़हर उन्नड़ ऐं ॿियनि चयो त शहीद जान मोहम्मद मर हक़ सच जो आवाज़ हो जंहिंखे सखर जे विच शहर में बेदर्दी सां क़त्ल कयो वियो ऐं कातिल आसानी सां फरार थी विया, पर इंतज़ामिया हिन वक़्त ताईं कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। कातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे न त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची